उम्मीद आहे सब ठीक ठाक हूंदो। अल्हम्दुलिल्लाह असां ठीक ठाक आहियूं। अॼु असांजो थोरो ख़ासि ॾींहुं आहे। अॼु असांजो कल्चर डे आहे। तव्हांखे लॻो हूंदो आहे वे ऑफ स्पीकिंग थोरो ॿियो आहे। असांजो उर्दू हमेशह उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं, लेकिन अॼु असां सिंधी पिया ॻाल्हायूं। इन लाइ छो जो असांजी यूनिवर्सिटी में कल्चर डे मल्हाए पियो वञे। असां सिंधियुनि लाइ कल्चर डे लाइक असांजा ईद आहे, इहा बि ॿी ईद आहे, थर्ड ईद आहे, ॿी न थर्ड। माशाल्लाह तव्हांखे हिन महिल ॾेखारींदा असांजी ॾाढा हिन महिल हर छोकिरो सफ़ा ईअं ईद वांगुरु थी आयो आहे। ये ॾिसो जानी ये मुझे सब क्लास फेलोज ऐं ॾाढा आर्ट फैकल्टी में सॼो मल्हाए पियो वञे। अॻियां तव्हांखे ॾेखारियूं था। थैंक यू। सो हीअ आहे असांजो डिपार्टमेंट जो फंक्शन है। आया डिपार्टमेंट जो फंक्शन जंहिंमां असां आया ॾेखारियूं बाबा हे ॾिसो माशाल्लाह। माशाल्लाह ॾिसी रहिया आहियो हिते पूरी फैकल्टी में सफ़ा अॼु ईद वारो ॾियारो लॻो पियो आहे। माशाल्लाह ईद खां वधीक हिते मल्हाइनि था। माशाल्लाह ॾिसो। ऐं ज़फ़र भाउ तव्हांजी फरमाइश ते मां सिंधी ॻाल्हायां। बाक़ाइदा अॼु ॾींहुं बि असांजो कल्चर डे आहे। असांखे सिंधी ॻाल्हाइणी हुई अॼु। डांस कयो डांस कयो।
हिमल ही असां ग्रुप आहे माशाल्लाह ॾिसो ग्रुप में डांस पता कनि तव्हांखे ॾेखारियो इंजॉय करूं पवंदो कलाम में ख़ासि करे असांजी जेके भेनरूं आहिनि असांजूं न्याणियूं आहिनि असांजी सिंध जूं जेके सिंध जी सकाफ़त बि आहिनि ऐं सिंध जा ओञाण बि आहिनि ऐं सिंध जूं रोशनी ऐं सिंध जो शऊर बि आहिनि मां उन्हनि खे डेडिकेट कयां थो उन छोकिरियुनि सां पंहिंजे मारनि जूं ॿोलियूं सुञाणा मुंहिंजा मारू ईंदा मूंखे ॿोले सुञाणे मुंहिंजा मारू ईंदा मूंखे ॿोले ॾिसंदा पंहिंजे सांगने भुला ॿोलियूं सुञाणा मुंहिंजा मारू ॿोले ॾिसंदा पंहिंजे मारनि भुला ॿोलियूं सुञाणा पंहिंजे